सुप्रीम कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस तसद्दुक़ हुसैन जीलानी इस्लामाबाद हाई कोर्ट जे 6 जजिस जे ख़त वारे मामले जी जांच लाइ इंक्वायरी कमीशन जी सरबराही करण खां माज़रत करे छॾी आहे। जस्टिस रिटायर्ड तसद्दुक़ हुसैन जीलानी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़त लिखी कमीशन जी सरबराहीअ खां माज़रत कई आहे। ख़त में अॻूणे चीफ जस्टिस वज़ीर आज़म काबीना चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ ईसा ऐं सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह जा थोरा मञा। जस्टिस तसद्दुक़ जीलानी चयो त खेसि कमीशन जे टर्म्स ऑफ रेफरेंस ते तहफ़्ज़ात आहिनि जिन जो ज़िक्र जजनि सुप्रीम जुडिशल काउंसिल खे ख़त में कयो आहे। उन हवाले सां इंक्वायरीअ जो को मुनासिब फोरम नाहे। हुन इहो बि चयो त ख़त में जेके इल्ज़ाम लॻाविया आहिनि उन्हनि जो ज़िक्र टर्म्स ऑफ रेफरेंस में नाहे। ख़त 209 जे दायरे में नथो अचे। वाज़िर त 2 ॾींहं अॻु वफ़ाक़ी काबीना इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि जे ख़त जे मामले ते जस्टिस रिटायर्ड तसद्दुक़ हुसैन जीलानीअ खे इंक्वायरी कमीशन जो सरबराह बणाइण जी मंज़ूरी ॾिनी हुई। जस्टिस रिटायर्ड तसद्दुक़ हुसैन जीलानी ते ॿधल हिक रुकनी कमीशन जजिस जे ख़त जे मामले जी जांच करणी हुई ऐं जांच करे 60 ॾींहनि अंदरि रिपोर्ट जमा कराइणी हुई।